खणी करे चवां थो त जंहिं जुर्म जी मूंखे सज़ा मिली रही आहे उहो जुर्म मूं नाहे कयो, ही ॿिए मूंखे सज़ा पई मिले। उन जी माउ रोई करे उन जेल खां ॿाहिरि निकिती ऐं हिकु दरवेश सिफ़त इंसान वटि वञी पहुती। सॼो किसो ऐं कहाणी उनखे जॾहिं दरवेश खे ॿुधाई त दरवेश इंसान थोरी देरि पंहिंजो कंधु हेठि झुकायो, कुझु पढ़ियो ऐं कंधु मथे करे उन माउ खे चयो त मां ॻाल्हि ॿुध, वञी पंहिंजे पुट खे चओ तो जेका मेंह चोरी कई हुई उन मेंह तोखे नाहे बख़्शियो। माउ हैरान थी करे उतां उथी ऐं वरी पुट ॾांहुं वई। पुट खे चई त मेंह जो छा मसइलो आहे जेको मेंह तोखे नाहे बख़्शियो। चोर उहा ॻाल्हि ॿुधी त उन टेम ते रोअण में शुरू थी वियो ऐं पंहिंजी माउ खे चई त मां हा राति जे टेम ते मूं कंहिं घर मां चोरी पे कई। चोरी कंदे उतां मूं मेंह कढी ऐं उन मेंह सां गॾु हिकु नंढड़ी वछ बि हुई। जॾहिं मां ॿाहिरि निकितुमि त घर जा भाॻिया उथी पिया, घर वारा जाॻिया ऐं उहा वछ तकिड़ी न पई हली। तॾहिं मूं छा कयो, जो पिस्टल जी गोली हणी करे उन वछ खे मारे विधो मेंह जे अॻियां ई। मेंह तॾहिं वॾी रड़ कई ऐं अलाए त छा चयो, मां उतां खां निकिरी वियुमि। पंहिंजी मंज़िल ते त पहुतुमि, लेकिन मेंह बि उते जॾहिं पहुती त उहा मेंह बि रड़ियूं करे दाहूं करे मरी वई। तॾहिं उन जी माउ उनखे चयो त हा बा, मूं दरवेश इंसान सां मिली हुयमि जंहिं मूंखे चयो हो त मेंह तोखे नाहे बख़्शियो। सो उहा मेंह हुई जंहिं तोखे बददुआ ॾिनी आहे, जंहिंजे साम्हूं तो उन जे ॿचे खे मारियो।